Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. ये परवेज अली साहब जा रहे हैं। ये परवेज अली साहब, ये उन्हें पकड़ा गया है, ये लेके इन्हें पहले मारा गया है। ये परवेज अली साहब को लेके जा रहे हैं। परवेज अली को मार के निकाल दिया है। नए वॾे वज़ीर जी चूंड खां अॻु ई पंजाब असेंबली मैदान जंग बणिजी वियो। हुकूमती मेंबर्स जो डिप्टी स्पीकर ते हमलो। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी खे ठपूं हयूं वयूं ऐं वार बि पटिया विया। सूरत-ए-हाल ते ज़ाब्ते लाइ घुरायल पुलिस जे अटालनि ते बि PTI ऐं काफ लीग मेंबर्स जो हमलो। लतुनि मुकनि ऐं लोटनि जो विस्कारो। ऑपोज़िशन मेंबर्स जे हमले में स्पीकर परवेज़ इलाही बि ज़ख़्मी थी पियो। परवेज़ इलाही चयो आहे त तारीख़ में पहिरियों भेरो पुलिस ऐवान में दाख़िल थी आहे। राणा मशहूद मूं ते हमलो कयो ऐं हमज़ा शहबाज़ हिदायतूं ॾींदो रहियो। तशद्दुद में मुंहिंजी बांह भॼी पई आहे। डिप्टी स्पीकर जी सदारत हेठि पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग जो अमल जारी। लाउड स्पीकर सिस्टम टुटण सबबि डिप्टी स्पीकर मेगाफोन ज़रिए कार्रवाई हलाईंदो रहियो। PTI मेंबर्स तरफ़ां वोटिंग जो बाइकॉट। डिप्टी स्पीकर असेंबली जे गेट बंदि कराए छॾिया। छिकताण दौरान 5 मेंबर गिरफ़्तार। पुलिस उमर तनवीर, वासिक अब्बासी, नदीम कुरैशी, तैमूर अहमद ऐं एजाज़ हिजाज़ी खे हिरासत में वठी छॾियो। क़ौमी असेंबली में पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर ते हमले ख़िलाफ़ मज़मती ठहराव मंज़ूर। ऐवान में हमले ऐं हंगामे जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई जो मुतालबो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ डिप्टी स्पीकर ते हमलो शर्मनाक करार ॾींदे चयो आहे त अंदाज़ो लॻाए सघिजे थो त PTI हुकूमत फाशिस्ट आहे। उन्हनि पंहिंजो ज़हर परे परे ताईं फैलाए छॾियो आहे। नवाज़ लीग MNA ख़्वाजा आसिफ़ चयो त पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो बदतरीन मिसाल नथो मिले। वाक़े सां असेंबली मेंबर्स जो कंधु झुकी वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स में ॾिठियूं हिन बुलेटिन में फ़िलहाल एतिरो ई। इते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अव्हां ॾिसंदा पंहिंजो रमज़ान। अव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।